अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी काज़ियमदी वॾी आबादी रखंदड़ रिहाइशी इलाइक़े आफ्ताब कॉलोनीअ में बिजली जो ट्रांसफार्म 5 ॾियारनि खां सड़ियल हुजण जे नतीजे में बिजली बंदि हुअण सबबि मक़ामी रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिजली न हुजण सबबि शदीद गर्मीअ सबबि मासूम ॿारड़ा औरतूं मर्द ऐं ॿुढड़ा परेशान हाल बणिजी विया आहिनि। अहिड़े अमल तोड़े वापडा अख़्तरनि पारां बिजली जी बहाली लाइ को बि तहरीक न वठण वारे अमल ख़िलाफ़ मक़ामी रहवासियुनि मुमताज़ चतोई अलाए बचायो मला खुदा बख्श मीरासी आसिफ कासकेली जगवाणी में बिजली जा बिल हथनि में खणी सड़ी वियल ट्रांसफार्म अॻियां बीह निटण समी बिजली बहाल करियो जे नारनि सां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण हो त वॾी आबादीअ वारे रिहाइशी इलाइक़े जी बिजली गुज़िरियल 5 ॾियारनि खां बंदि हुअण सबबि रहवासी अज़ाब हेठि आहिनि। केरु ॿुधण वारो न आहे। बिजली बंदि हुअण सबबि सख़्त गर्मीअ करे घर में रहंदड़ औरतूं ॿारड़ा ऐं ॿुढड़ा बेहोशीअ वारी हालत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जिन खे कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां कंहिं डॉक्टर ॾे नथा खणी सघूं। इन्हनि वधीक मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर ते सड़ियल ट्रांसफार्म तब्दील करे बिजली बहाल कई वञे, न त ॿी सूरत में सुभाणे वापडा ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। A4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडियो न्यूज़।